Bismillah, alhamdulillah, wassalatu wassalam ala rasulillah, sallallahu alayhi wa alihi wa sallam. A'udhu billahi minash shaitanir rajim. Bismillahir rahmanir rahim. Last time असांजो प्रोग्राम हुयो त 101 खां 121 ताईं आयतूं पूरियूं कजनि, पर असां पूरी कोन थियूं हुयूं। 101 खां 110 ताईं असां पूरी करे सघियासीं। उन में 3-4 टॉपिक तमामु अहम हुया, जेको असां हारूत ऐं मारूत जो किसो पढ़ियोसीं। ऐं जादू करणु कुफुर आहे, इहो बि असां क़ुर पाक में ॾिठोसीं, आयत नंबर 102। ऐं ॿियो त यहूदी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन छो जो उनजी फितरत ई लफ़्ज़नि खे बदिलाइणु, त उन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे शान में गुस्ताखी कंदा हुया। जेके मोमिन लफ़्ज़ चवंदा हुया उन्हनि खे बदिलाए ग़लति मतिलबु कढण वारो लफ़्ज़ कढंदा हुआ। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे शान में इहा गुस्ताखी पूरे क़ुर पाक में ॾिसो, सूरह अहज़ाब हुजे, चाहे इहा हिन आयत में हुजे, हिते क़ुर पाक में जेका 101 खां 110 जे विच में आयूं आहिनि इहे, त अल्लाह पाक उन ते पाण हुकुम नाज़िल फरमायो आहे, जिन खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि नाराज़गी ज़ाहिर कोन कई आहे, पर अल्लाह पाक नाराज़गी ज़ाहिर कई आहे। हीअ बि उन्हनि मां हिकिड़ो इहो हुयो मंज़ूर न। इहो असां ॾिसूं था हिते घणे क़दुरु थोरो रिव्यू कंदासीं। पोइ अॼु खणंदासीं इंशा अल्लाह ताला 111 खां 121। इन में यहूदो नसारा जो ज़िक्र आहे। पहिरीं होॾे ज़िक्र आयो आहे बनी इसराईल, जेको अल्लाह पाक हेसि ताईं असां पढ़ी आया आहियूं आयतूं, उन में बनी इसराईल या बनी इसराईल या बनी इसराईल। पर हिन में अल्लाह पाक यहूदो नसारा जो डायरेक्ट ज़िक्र कयो आहे। ऐं जॾहिं बि अल्लाह साईं बनी इसराईल जी ॻाल्हि कई आहे, उन में यहूद ऐं नसारा अची त वञनि था पिया, पर ख़ासि तौर ते यहूदियुनि जो ज़िक्र हुयो। हाणे हिन में ॾिसंदासीं यहूद ऐं नसारा 2-3 ॻाल्हियूं ईंदियूं। हिकु मशरिक़ ऐं मग़रिब जो अल्लाह पाक ज़िक्र कयो आहे, उहो छा आहे? मशरिक़ ऐं मग़रिब असांखे त ख़बर आहे, ओभर ओलह अल्लाह औलाद खां पाक आहे। इहो बि हिकिड़ी तमामु अहम हिन में ॻाल्हि ईंदी। सूरह अल अराफ़ जी दुआ आहे, यानी ईअं चइजे त आयत मुबारक पर मूं माना जेका निकिरे थी शुक्राने जी। अराफ़ 7 नंबर सूरत आहे, उनजी 43 नंबर आयत आहे। उन में ही पार्ट आहे उनजो, माना ही विच में आहे। ॾिसो ही डॉट नज़र अचनि थियूं न, माना आयत हितां शुरू कोन थी थिए, आयत शुरू थी चुकी आहे ऐं हिते आयत ख़तम बि कोन थी थिए, अञा हले थी पई। पर उनजो ही टुकड़ो तमामु आहे। सभु शुक्र ऐं साराहूं अल्लाह लाइ आहिनि, उहो जंहिं हिदायत ॾिनी कंहिंखे, असांखे। उहो ना हदा ना हिदायत ॾिनी असांखे, लिहाज़ा इन रस्ते ते जिते आहियूं। वमा कुन्ना, हाणे हीअ आहे, हिन में बि न आयल आहे। वमा कुन, नून ते शद आहे न, हिते कुन नून बि आहे जिते जज़म आहे कुन, पोइ वरी न आहे, हुनखे गॾाए करे चयो आहे कुन ना, उहो इहो साॻियो न। वमा कुन्ना, ऐं न हुयासीं, मां माना न हुयासीं, ले नहतदी, त असांखे हिदायत मिले, लौला अन हदा नल्लाहु। हाणे हदा नल्लाहु करे था पढ़ूं, छो हमदतुल वसल आहे, हिते शद आहे, त हदा न, पर हक़ीक़त में ही बि न आहे, उहो हिन वारो न। ठीकु आहे। वरी असांखे माना असांखे ही आहे ज़मीर अटैच्ड, इन जे करे इहे असांखे लफ़्ज़ सिखणु लाज़मी आहिनि इंशा अल्लाह ताला। ठीकु आहे। अल्हम्दुलिल्लाह जी दुआ ॾाढी सुठी आहे। अल्लाह पाक जी महिरबानी आहे सॼी। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह। 109 में 110 ताईं असां पढ़ी चुका आहियूं। 109 में हिकिड़ी ॻाल्हि आई हुई, त उहा पोइ दफ़े ज़िक्र थी न सघी टाइम जे करे। उन खां परे थी थोरो साईं नेम साहब थोरो कजो प्लीज़, म्यूट कजो सभिनी खे। ठीकु आहे। उन में इहो आहे त अल्लाह पाक हिते फरमाए थो पियो त माना अहले किताब मां, चाहे यहूदी हुजनि या ईसाई हुजनि, उन्हनि मां घणा ई घुरंदा आहिनि त अव्हांखे जेकर मोटाए वरी साॻियो कुफर ते वठी अचनि। ठीकु आहे न। उहो छाजे करे? फ़क़ति हसद मां, हसदनि साड़ में।
छो जो सिंधियुनि दिलनि में साड़ अञा बि आहे, उन खां पोइ बि जो हक़ीक़त में त हक़ त ज़ाहिर थी चुको त बाबा हाणे क़ुर पाक आयो आहे जेको उन्हनि किताबनि जी तस्दीक करे थो पियो त हाणे जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे त उनखे मञो, हुननि खे न मञो न, यहूदियुनि ऐं ईसाइनि। जिन मञो उन्हनि ईमान आंदो, बाक़ी ॿियनि जिन न मञो अलाह पाक उन्हनि जी ॻाल्हि थी करे, ठीकु आहे, करे थो पियो। त अलाह पाक चए थो उन्हनि खे माफ़ु कयो, माफ़ु कयो ऐं वसफ़हू, ऐं पोइ मुड़ी वञो। हिते लफ़्ज़ आयो तर्जुमे लाइ टरी वञो, उनजे बजाए बहितर लफ़्ज़ आहे मुड़ी वञो, जेसीं ताईं अलाह आणे कोई हुकुम क़यामत ॾींहुं आहे। बहरहाल ठीकु आहे न, छो त अलाह बेशक पस वारो आहे। हीअ जेका आहे इन में हिकिड़ी अहम ॻाल्हि इहा आई त जंग उहद खां पोइ जेको किताब में लिखियलु आहे, मां हितां कढियो आहे न तफ़सील हसनात मां, जंग उहद खां में छो शिकस्त आई न त कुफ़ार त हुन ते ख़ुशि थिया। त पोइ हक़ीक़त में ही कुफ़ार त ख़ुशि थिया, पर उन खां पोइ ही ॻाल्हि आई आहे अहले हुन जी त जेके उहे न चाहींदा, यहूदी अहले किताब बि ऐं काफ़िर बि। त पोइ काफ़िरनि चयो हो कि मिलिया हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु ताला सां ऐं हज़रत अम्मार रज़ियल्लाहु ताला सां। उन्हनि खे चयूं त हाणे ॻाल्हि ॿुधो, तव्हां ॾिसो हक़ ते हुजो हा त तव्हां खटो हा न जंग, इन करे हाणे त तव्हांखे शिकस्त न अचे हा, हाणे बहितर अथव, असांजो मशवरो इहो अथव, हाणे छॾियो हिन दीन खे, वापसि अचो। त हज़रत हुज़ैफ़ा इन ॿिन्ही जा जवाब ॾाढा सुहिणा आहिनि। हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु ताला ने छा फरमायो, उन्हनि खे चई त हा इहा ॻाल्हि तव्हांजो मशवरो त ॾाढो भलो, पर माना मफ़हूम था कढूं ॻाल्हि जो, लफ़्ज़ त अलाह बहितर थो ॼाणे, पर तव्हांजो वाइदे ख़िलाफ़ी बाबति छा ख़्यालु आहे, त वाइदे ख़िलाफ़ी करे सघिजे थो त न? शायदि एतिरी इख़लाक़ उन्हनि में इहो हूंदो हुयो, कुफ़ुर कंदा हुया, पर थोरे रईस बि हूंदा हुआ या की ॿिया हूंदा, त उहे छो जो पाण खे चङो भाईंदा हुआ न, त पोइ वाइदे ख़िलाफ़ी जे लाइ ख़िलाफ़ हूंदा, उहे बि चवंदा न वाइदे ख़िलाफ़ी त न थियणु खपे, इहा त बहितर न आहे। काफ़िरनि जी ॻाल्हि आई आहे, अॼु असां मुस्लमान केतिरो पंहिंजो वाइदे खे पाणींदा आहियूं, हर को पंहिंजे पाण ते नज़र करे त असांजी कहिड़ी अॼु हालत आहे, वाइदे खे केतिरो पाण पूरो कयूं था पिया। बहरहाल उन्हनि जो त न, इहो त सही न आहे। पोइ वाइदो हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु ताला फरमायो त हाणे इहो ई ॻाल्हि आहे, मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वाइदो करे वेठो आहियां, करे छॾियो आहे उन्हनि सां त मां तव्हांजो ही दीन मां क़बूलियो आहे, इनखे मां न छॾींदुसि आईंदा कॾहिं बि, आख़िरी ज़िंदगी जी आख़िरी साह ताईं। हाणे मां हिन वाइदे खां कीअं फिरां? हज़रत अम्मार रज़ियल्लाहु ताला ने छा फरमायो, उन्हनि हीअ लफ़्ज़ चया जेके किताब में अचनि था पिया, ॾाढा प्यारा लफ़्ज़ आहिनि। रदी तो बिल्लाह, मां रदी तुम माना मां रादी थियुम बिल्लाह, अल्लाह खां मां रादी आहियां। रबन त उहो मुंहिंजो रब आहे, बिल इस्लाम, ऐं मां रादी थियुम इस्लाम खां, उहो चाहे दीन आहे, उहो मुंहिंजो दीन उहो आहे। उहो बि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां नबी आहिनि, उहो मुंहिंजो नबी आहे। मुंहिंजी ॻाल्हि इहा अथव। पोइ जॾहिं ॿई हाज़िर थिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत अक़दस में मुंहिंजे आका जे, इहो अर्ज़ु करे ॿुधायूं ॻाल्हि इहा त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इनखे पसंदि फरमायो, इन लफ़्ज़नि खे, इन ॿिन्ही जे। पोइ वरी अलाह पाक इन ते इहा आयत नाज़िल कई, कहिड़ी? इहा जेका असां पढ़ी आयासीं, त हू त ईअं चाहींदा पिया त तव्हांखे वापसि काफ़िरनि ॾे फेरनि। उन खां पोइ 110 आयत ही जिते असां ख़तमु कयोसीं, उहो हो त माना मुस्लमाननि खे आहे, छड़ो मोमिननि खे न, सभिनी जे लाइ आहे, व अक़ीमुस सलात व आतुस ज़कात, क़ाइमु कयो निमाज़ ऐं ॾियो ज़कात। ही ॿई अम्र जा सिगा आहिनि। अम्र चइबो आहे माना हुकुम, अक़ीमू क़ाइमु कयो, आतू ॾियो, माना इन में गुंजाइश न आहे, क़ाइमु करणी आहे निमाज़ ऐं ॾियणी आहे ज़कात। ज़कात अक़ीमू न आहे, छो जो इहा क़ाइमु करणी न आहे, सॼे मुआशिरे ते न आहे, इहा सॼनि मुस्लमाननि ते न आहे, जिन ते निसाब बीहंदो उनखे ज़कात ॾियणी आहे, ठीकु आहे। ऐं पोइ अलाह हीअ ॾाढी सुहिणो ही आहे, इन सां गॾु हिकिड़ो हीअ जेके लफ़्ज़ आहिनि, इहे सूरह मुज़म्मिल में विया आहिनि, वमा तुक़द्दिमू लिअन्फुसिकुम मिन खैरिन तजिदूहु इंदल्लाह, ऐं जेको तव्हां अॻिते मोकिलींदो, तुक़द्दिमू क़दम जेको आहे न अॻिते वधाइबो आहे, क़ादिम अॻिते वञण वारो, ठीकु आहे न, जेको तव्हां अॻिते मोकिलींदव कंहिंजे लाइ, ले माना लाइ, अनफुसे कुम पंहिंजो पाण लाइ, तव्हांजे पंहिंजे नफ़्सनि जे लाइ, उहा छा आहे, उन में का चङाई जेका मोकिलींदव,
अल्लाह वटि जेका लहंदव छा आहे उहा तव्हां लहंदव अल्लाह वटि, उहा तव्हां वटि अल्लाह वटि रिज़र्वड आहे। सूरह मुज़म्मिल में आयो आहे वमा तक़द्दमू लिअन्फुसिकुम मिन खैरिन तजिदू इंदल्लाहि व खैरन व अअज़म अजरा। छड़ो अजर बि न आहे हुनजो, अअज़म अजरा, अज़ीम, तमामु वॾो सगारो, तमामु बहितरीनु सवाबु मोकिलींदो जेका चङाई करे। पोइ अलाह पाक चए त बेशक अल्लाह आहे जेको तव्हां कंदा आहियो। हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॾिसण जी आहे त मां ई चयो त अर्ज़ु कयोसि लास्ट टाइम बि त अमर में जेको आहे हुकुम बि ईंदो आहे, जेका नंढे खे अमर कयो, हुकुम कयो, पर अलाह पाक जे लाइ कॾहिं अर्ज़ु हूंदो आहे, कॾहिं दुआ में ईंदो आहे। जीअं माना आतिना उहा दुआ थी वई, ठीकु आहे न। ऐं अहिड़े नमूने सां हाणे जेकॾहिं हिकिड़ी ॿी ॻाल्हि त सम्झण जी आहे त हिते आयो आहे ॾे आ, जेकॾहिं हीअ हिते चयो आहे ॾियो, हिन जो तर्जुमो छा कयो आहे असां, ॾियो, पर हिकिड़ो हुजे आ ते हुजे, आहे पोइ हिन ते आ ते माना ॾे, तूं ॾे, फॉर एग्ज़ाम्पल जिंजर हुजे न हिकिड़े लाइ त ॾे आ ते। हाणे इन जो सिंधी में तर्जुमो छा थींदो, ॾे। हाणे सिंधी खे था खणूं त सिंधी तरफ़ अचो, ॾे हिकिड़े लाइ, ऐं जेकॾहिं असां चऊं घणनि लाइ त छा चवंदासीं, ॾियो, पोइ छा वधायोसीं असां हिन में वाह, माना वाह वधायोसीं, छा थी वियो, जमो थी वियो। अरबी में बि साॻे नमूने सां आहे, आ ते माना ॾे, आ तू छड़ो पेश अची वियो, हिनखे चइजो वाह जॾहिं बि ईंदो आहे हिनखे ॻियूं पेश पसंदि ईंदो आहे। वाह चवंदो आहे पेश हुजे त बहितरीनु, माना दम हुजे बसि। कॾहिं कॾहिं फतह बि खणंदो आहे, कसरत कॾहिं न खणंदो। तव्हां क़ुर पाक में अरबी में काथे बि ॾिसंदव वाह खां पहिरीं जेको अखर आहे हुन ते कसरा न ईंदी, कॾहिं बि न ईंदी। जेकॾहिं किथे आयल हूंदी त हुते टाइपे जी ग़लती हूंदी, ठीकु थियो। अहिड़े नमूने सां या जे अखर खां पहिरियों या जे अचे त हुन खां पोइ ज़ेर कसरा ईंदी आहे, या खे कसरा पसंदि आहे, ठीकु आहे न। अलिफ खे छा आहे, फतह पसंदि आहे। बहरहाल त हाणे वाव आयो त जमो थी वियो ॾियो, ऐं वाव आयो त थियो आतू, आती आतू, इहे तमामु आम। हाणे अचे थो किसो हुदन और नसारा ॿिन्ही जो, इनशा अल्लाह ताला असां पंहिंजे सबक़ ते शुरू था कयूं हाणे, ठीकु आहे। ऐं चयो, कालू माना चयो, काल माना चओ, कालू वाव अची वियो न, कालू माना चयो। अगेन साॻी ॻाल्हि, प्लूरल कीअं थींदो, वाव ईंदो त प्लूरल थी वेंदो। वाउल जमा, जम चइबो आहे हिनखे अरबी में, वाउल जम, जम जो वाव। वकालू लन, लन माना हरगिज़ न, ॾिसो लिखे हरगिज़ न। ऐं चयो यहूदो नसारा त हरगिज़ न घिड़ंदो बेश्त में कोई सवाइ उहो जेको आहे यहूदियुनि ऐं नसारनि मंझां। हाणे ही छा था सोचनि त यहूदी था चवनि त यहूदी जन्नती आहिनि, नसारा चवनि था ईसाई त ईसाई जन्नती आहिनि, ॿियो कोई न वेंदो जन्नत में। पर अलाह पाक छा थो चवे, तिल्क अमानियुहुम, इहे सदूं आहिनि, इहे हिन जूं पंहिंजूं, चवंदा आहिनि हिनखे अंग्रेज़ी में चवंदा आहिनि त विशिस आहिनि, इहे हिननि जूं सदूं आहिनि, इहे सोचूं आहिनि हिननि जूं, ईअं आहे न हक़ीक़त में। इहो हिननि जो तौरत जा राहिबनि उन्हनि जो हिननि खे ॿुधायल आहे, जिन खे तौरत पाण पढ़ी बि कोन्हे, इंजील पाण पढ़ी आहे कॾहिं, उहो ॿुधो आहे जेको उहो ॿुधाइनि था, त उहो आहे जेको यहूदी छा चवनि त यहूदी वेंदा जन्नत में, नसारा चवनि था त नसारा वेंदा ईसाई। इहे सदूं आहिनि सदन, ईअं न थींदो। पर जेकॾहिं तव्हां ईअं था चओ त अलाह पाक ॾिसो कमाल आहे क़ुर पाक जे लफ़्ज़नि ते तदब्बुर करण जो, त अलाह पाक अॻिते चवे छा थो, हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ, कुल माना चओ, हातू बुरहानकुम, हातू माना आणियो, वरी हिन में वाव आयल अथव, ॾिसो हातू, तव्हां आणियो, बुरहानकुम, बुरहान चइबो आहे माना दलील खे, को तव्हां दलील आहे हिन ॻाल्हि जो, माना असां जॾहिं ॻाल्हि थी हले पई त अलाह पाक खे इनकार करण में कहिड़ो आहे त तव्हां ग़लति था चओ सभई, ईअं न आहे, ईअं न आहे, तव्हां जेको चओ था हुन दलील आणियो। असांजे बहसनि में दलील न घुरंदा आहियूं, असां पंहिंजो जेको ॻाल्हाईंदो उहो चवंदो त मां सही आहियां बसि। पर अलाह पाक चए थो तव्हां जेको ॿुधो चओ दलील आणियो, कालू कुल हातू बुरहानकुम इन कुंतुम सादिकीन, जेकॾहिं सचा आहियो त पोइ पंहिंजी आणियो का दलील। त कीअं यहूदी आहिनि नसारा छड़ो जन्नती आहिनि, ॿिया न आहिनि, दलील कहिड़ो आहे तव्हां वटि? अॻे में हिकिड़ी आयत गुज़री चुकी आहे, अॻे में वरी हिते ॾिसो साॻी ॻाल्हि, आणे माना हाथ हिकिड़े जे लाइ, आणे
हात मुफ़रद आहे इहो हिकिड़ो, जमो थींदो आणियो हातू, हाती हातू, हाती हातू, वाह अची वियो, जमो थी वियो। भला हाओ, मन असलम वजहहु लिल्लाहि हुव मुहसिनुन, मुहसिन लफ़्ज़ बि थींदो आहे न, मुहसिन माना भलारो, मुहसिन थींदो आहे न, मुहसिन साहब भलारो माण्हू। हाओ जंहिं झुकायो मुंहुं पंहिंजो, वजह हू मुंहुं पंहिंजो, वजह हू मुंहुं पंहिंजो, हू माना उनजो थींदो आहे न पंहिंजो, ई ॻाल्हि जेका चइजे, संदसि बि चवंदा आहियूं, मुंहुं संदसि। जंहिं झुकायो मुंहुं पंहिंजो अल्लाह लाइ, लिल्लाहे, अल्लाह लाइ, ले माना लाइ, लिल्लाहे अल्लाह लाइ, चवंदा आहिनि लिल्लाहे अल्लाह कारण, ऐं उहो भलारो आहे, वह मोहसिन। फलहू पो लहू, टे अखर आहिनि, फ पो ल माना लाइ, हू उन लाइ, पो उन लाइ या पो तंहिं लाइ, हू माना तंहिं या उन, तंहिं लाइ छा आहे, अजरु हू उनजो अजरु, इंद वटि अल्लाह वटि, रब ही हुन जे रब वटि, इंद रब ही हुन जे रब वटि, इंद माना वटि, ही हुन जे रब वटि, जंहिं झुकायो पंहिंजो मुंहुं अल्लाह जे लाइ, माना इंकिसारी कई, गुरूर न कयो, ॿियो छा आहे, ठीकु आहे न, रुकू कयो, सिजदो कयो, क़याम कयो अल्लाह लाइ, जंहिं पंहिंजो मुंहुं झुकायो उन जे लाइ छा आहे, अजर आहे अल्लाह वटि, इंद रब्बिही, उन जे पालनहार वटि, वला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, न की भउ आहे खेनि ऐं न की उहे ग़मगीन थींदा। हिकिड़ी हिन में ग़लती आहे तर्जुमे में, मां हींअर नोटिस कई, ॾिसो ग्रामर इन करे इम्पॉर्टेंट आहे, ग़लती थी वई आहे, इंसान आहे, मां मञा थो पियो, पर ग़लती कहिड़ी आहे, हीअ आहे हिक जे लाइ, फल हू हिक जे लाइ, पोइ उहो न ग़मगीन थींदो, ही थींदा हुजे तॾहिं या जॾहिं हुजे हा, फल हुम इंद रब्बिहिम, पर ही चया हिकिड़ी जी ॻाल्हि आहे, वजह हू जंहिं झुकायो, ॾिसो त लिखियल आहे न, जंहिं झुकायो, पोइ उहे ग़मगीन थींदा कीअं, न की भउ आहे खेनि कीअं थींदो, न की भउ आहे उनखे, ही उनखे थींदो ऐं ही थींदो, न की उहो ग़मगीन थींदो। इहा हिन में करेक्शन आहे, PDF में करेक्शन कबी, पर हिते सभिनी जे सम्झण लाइ इहा वॾी हिन में माना में ग़लती अची वई आहे। क़ुर पाक में अखर सही आहिनि, तर्जुमे जी ग़लती आहे। ॿी ॻाल्हि इहा त असां इहो चवंदा आहियूं त शाह साहिब जो शेर आहे, पर उन खां पहिरीं इहा त जॾहिं अलाह पाक चयो त हीउ जेको लफ़्ज़ आहे न, भला इन ते था ॻाल्हायूं, त अलस्तु बि रबिकुम, अलाह पाक पुछियो छा मां तव्हांजो रब न आहियां, त जवाबु छा आयो, भला बेशक, भला यकीनन, हाओ तूं आहीं न असांजो रब। त उन ते शाह साहिब जो हिकिड़ो शेर आहे इहो, तव्हां ॿुधो हूंदो, अलस्तु बि रबिकुम, जॾहिं कनि पियो छा मां तव्हांजो रब न आहियां, त पोइ असां छा चयो, कालू, असां छा चयो, कालू भला कल्बसी, तॾहिं तिते चयो, दिलि सां मञोसीं त बेशक तूं ई रब आहे। ही बा साहिब रग में आहे, छाजे करे, छो जो पहिरियों अखर इंसान ज़ात जेकॾहिं रब सां ॻाल्हायो आहे, जेकॾहिं त उन में अखर पहिरियों आहे बा जो, भला चयो अथऊं न, त बा पहिरियों अखर आहे जेको इंसान ॻाल्हायो आहे, उहो बि बिस्मिल्लाह में बि उहो ई आयल आहे। ठीकु, हाणे हीअ आयत आहे तमामु अहम इन लिहाज़ खां, त जिते सम्झण जी ॻाल्हि आहे त यहूदी ऐं नसारा जी ॻाल्हि ज़िक्र कीअं कयो आहे क़ुर पाक। हिन आयत जे पुठियां हिकिड़ो किसो आहे, उहो बि थोरो अॻिते हली इंशा अल्लाह ताला मां सम्झां त हिन में रखियल आहे ईंदो। वक़ालत यहूद लैसत नसारा अला शै, ऐं चयो यहूदिन त न आहिनि नसारा ईसाई का बि शइ कंहिं बि दीन ते, उन्हनि जी त ॻाल्हि ई न कयो। ऐं वरी नसारा पिया चवनि त न आहिनि यहूदी कंहिं शइ ते, यहूदी कुझु कोन, उन्हनि जी ॻाल्हि ई न कयो दीन ते न आहिनि। ऐं हक़ीक़त करे छा आहे, अलाह पाक चए थो वहम यतलूनल किताब, हालांकि ॿई किताब बि पढ़नि था पिया, ॿई हिक ॿिए खे मञनि न, त तव्हांजो दीन बि सही हुयो, आहे न,
हुयो जंहिं ज़माने में ईसा अलैहिस्सलाम हुयो उन ज़माने में तव्हां जेकॾहिं उनखे नबीअ खे मञो किताब खे मञो त तव्हां हक़ आहियो ईसाइन खे बि मञणु खपे त यहूदी जंहिं वक़्तु हज़रत जेके बि उन जा नबी आया मूसा अलैहिस्सलाम ते तौरेत थी उन खां पोइ जेके बि उन तौरेत खे उन ते हलिया पंहिंजे नबियुनि खे पंहिंजे टाइम ते मञियो उहे यहूदी सही आहिनि ईमान वारा आहिनि ॿिया गुमराह आहिनि हाणे अहिड़ी तरह पोइ अलाह पाक थो चए हालांकि ॿई किताब पढ़नि था पिया ऐं उन किताब में वरी हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि आई आहे त भई आख़िरी नबी ईंदो माना उनखे बि मञनि त अहिड़ी तरह कज़ालिक क़ाल लज़ीन ला यअलमून मिस्ल क़ौलिहिम अहिड़ी तरह चयो उन्हनि बि जेके न ॼाणींदा आहिनि अहिड़ी तरह जीअं चयो हिननि हाणे हीउ छा हुयो त नजरान हिकिड़ो आहे साउथ में यमन जे सऊदी अरब जे साउथ में माना ॾखण में उन में यमन खां थोरो मथे निजरान जो इलाइक़ो आहे उते ईसाई आबाद हुया उतां वफ़द आयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में उन्हनि सां ॻाल्हाइण उन्हनि खां सुवाल पुछण पक करण त नबी आहे या न आहे उन खां पोइ यहूदियुनि बि पंहिंजो वफ़द मोकिलियो ॿई चवनि था किताबनि में हिक ई शइ मथे पुॻा तक़रीबन जी थींदो आहे त पोइ पाण में ॻाल्हाइण शुरू थी विया माना गोड़ बाक़ाइदा शुरू त तव्हां केरु थींदा तव्हां कीअं थींदा तव्हां न आहियो अलाह पाक त नाज़िल कई अलाह पाक छा चए थो इन्हनि बि ईअं ई माना इहे ईअं गोड़ था कनि हीअ त ॼाणू आहिनि किताबनि जा इहे बि ईअं ई गोड़ था कनि जीअं इन्हनि जा ॿिया आहिनि जेके हक़ीक़त में किताबनि खे बि न ॼाणींदा हुजनि पर थींदो छा अलाह चयो पोइ अलाह यहकुम बैनहुम अलाह निबेरो कंदो संदन विच में कॾहिं कंदो यौमल क़ियामत हिन दुनिया में त थी वियो न क़ुर पाक त अची वियो उन त असां पढ़ी आया आहियूं न मुसद्दिक़ लिमा बैन जेको हुननि सां गॾु आहे मुसद्दिक़ लिमा मअहम उन्हनि खे तस्दीक करे थो क़ुर पाक जेको उन्हनि जे उन्हनि वटि आयल आहे किताब हीअ दुनिया में त थी वियो हाणे अॻिते छा थींदो संदन विच में निबेरो कंदो कंहिं ॾींहुं क़यामत जे ॾींहुं जंहिं बाबति हुया उहे मंझि उन मूजिबि झगड़ो कंदा माना रसूल जी ज़ात मुबारक ते बि ऐं क़ुर ते बि अलाह सां निबेरो कंदो आख़िरत में ख़बर पवंदी त केरु हक़ ते हुयो यहूदी या नसारा हुया या जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेके फॉलो करे मुस्लमान थी विया वमन अज़लम मिमन मसाजिद अल्लाह ऐं केरु आहे मन माना केरु अज़लम वधीक ज़ालिम मिमन मिन मन ॿ लफ़्ज़ आहिनि इहे हिते छद आई आहे न हिते हिन में ॿ लफ़्ज़ अची विया मिन खां मन माना केरु उहो केरु वधीक ज़ालिम उन खां जंहिं मना कई झलियो छाकां त अलाह जे मस्जिदनि खे त ज़िक्र कयो वञे उन में अलाह जे नाले जो उन खां वधीक ज़ालिम केरु आहे अगेन हिकिड़ी ॻाल्हि जी आहे घणा न हाणे इहो चवनि था पिया त जिन काफ़रनि खे कंहिं मशवरो ॾिनो हूंदो न त जेके सुलह हुदैबिया जो तव्हांखे ज़िक्र यादि आहे त जिन जिन वञनि पिया उमिरि ते त काफ़रनि रोकियो हुयो चऊं त असां मुआदे में ईअं आयो त असां हिन साल तव्हांखे असां इहो हज हो या उमिरो अलाह मूंखे विसरियो थो वञे असां न करणु ॾींदासीं हज त 9 हिजरी में फ़र्ज़ु थियो बहरहाल हूअं या 10 में पर इहो बि मूंखे विसरियो थो वञे कीअं कंफर्म बहरहाल त उहो रोकियो हुयो हाणे माना ईअं इबादत खां कंहिंखे बि न रोकींदा मके वारा हूअं पर मुस्लमाननि खे रोकियो अहिड़े नमूने सां किताबनि में चए थो पियो त ईअं बैतुल मुक़दस जी ॻाल्हि आहे जंहिंमें उन्हनि खे रोकियो वियो किथे पर हूअं बि जेकॾहिं मस्जिद जी ॻाल्हि कजे त कंहिंखे रोकिजे त हिते अलाह जो ज़िक्र न कर अलाह पाक चए थो हुन वधीक ज़ालिम केरु आहे माना इहो वॾो ज़ुल्म आहे ऐं हुन बस आहे ऐं कोशिशि वरितई छा फी ख़राब हा उनखे वीरान करण जी ख़राब करण जी उलाइक मन मा कान लहुम अन यदखुलूहा इल्ला ख़ाइफिन उहे न हुयो उहो न हुयो उनखे जुगाईंदो त उहे माना उलाइक मन हाणे पोइ हिते जम थो अची वञे उन्हनि खे उहो न जुगाईंदो हुयो त उहे दाख़िल थियनि मस्जिदनि में मगर ॾिजंदड़
उहा छा आहे उन्हनि जे लाइ लहम फिद दुनिया ख़िज़्य वलम फिद आख़िरत अज़ाबुन अज़ीम। जेके इहे कनि था पिया उन्हनि जे लाइ छा आहे दुनिया में आहे ख़्वारी ऐं उन्हनि लाइ आख़िरत में अज़ाबुन अज़ीम। अज़ाबुन अलीम आयो आहे कंहिं ते हिते आयो अज़ाबुन अज़ीम। अज़ीम के चवंदा आहिनि वॾो अज़ाब, वॾो थींदो कबीर, मस्तु तफ़सीर में वॾो चई सघिजे थो पियो, पर अज़ीम माना सगारो। अज़म लफ़्ज़ मां निकितल आहे। अज़म माना हॾो, हॾे में ताक़त हूंदी आहे न इंसान जी बॉडी खे झले केरु थो, हॾो थो झले। अज़ीम सगारो ईअं चइजे। ऐं वरी हिते आया था वलिल्लाहिल मशरिक़ वल मग़रिब। उहो ई जेको स्लाइड में असां शेयर कईसीं हुन में इहो त वलिल्लाहिल मशरिक़ वल मग़रिब। ऐं अल्लाह लाइ आहे ओभर ऐं ओलह। इहे तरफ़ जेके बि आहिनि न असांजे लाइ आहिनि। त असांजे कसि ॼाणूं त ओभर काॾे आहे ओलह काॾे आहे, इहे सभु तरफ़ आहिनि कंहिंजा? अल्लाह जे लाइ। सॼी ज़मीन दुनिया आसमान, आसमान अल्लाह पाक जो आहे। फ़ैनमा तुवल्लू, पोइ जाॾे फेरायो पंहिंजी मुहाड़, पंहिंजे फेस खे, पंहिंजे मुंहं खे। फ़ैनमा तुवल्लू, जाॾे फिरो, फ़सम वजहुल्लाह, ताॾे छा आहे अल्लाह पाक जी ज़ात आहे। इन अल्लाह वासिउन अलीम, अल्लाह वसी आहे, अल्लाह महदूद न आहे। बेशक अल्लाह कुशादगी कंदड़ आहे ऐं ॼाणींदड़ आहे। इन जो बि चवनि था आयत में त हिकिड़ो शानी नुज़ूल ईअं ई आहे त साब सगुरा कंहिं जाइ तां वञनि था पिया त राति थी वई त हुनखे ख़बर न पई पए त को ऊंदाही हूंदी, को ककर हूंदा, सितारनि ते को सम्झी वेंदा हुआ, पर उन्हनि खां उन राति का कंहिंखे ख़बर न पई। पोइ कंहिं पंहिंजी सोच सां चयो त क़िबलो हेॾे थी सघे थो, उन ओॾे निमाज़ करे पढ़ी, कंहिं ॿिए हंधि पढ़ी। पोइ सुबुह जो जॾहिं ज़िक्र थियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में, त पोइ इहा आयत लथी त जेकॾहिं हुनजो पोइ तफ़सीरनि में ईअं ॿुधाइनि था पिया त ख़ासि तौर ते सफ़र में तव्हां गाॾी में वेठा हो, निमाज़ जो टाइम थी वियो आहे, हाणे ख़बर न आहे त कब्ला शरीफ़ काॾे आहे, या जेकॾहिं तव्हांजी गाॾी सिधी हले थी पई त कब्ला शरीफ़ त तव्हांखे हेॾे नज़र थो अचे। हाणे उते सीट ते वेही तव्हांखे फेराए बेल्ट कढी बीहे ज़रूरत कोन्हे का, नियत करे बिस्मिल्लाह करे निमाज़ थी वञे। जाॾे मोड़ कयो ताॾे अलाह आहे। सफ़र में इहा माना गुंजाइश आहे। हज़र में न जेकॾहिं माण्हू हाज़िरा किथे पढ़े थो त उते कब्ला शरीफ़ ज़रूरु ॾिसे, यकीनन बिल्कुलु। पर जेकॾहिं सफ़र में आहे त इहा गुंजाइश आहे। ऐं जेकॾहिं तव्हांजी गाॾी ॾिसो था त वाक़ई कब्ला शरीफ़ एॾे ई आहे जाॾे गाॾी हले थी पई, माशाअल्लाह बहितरीन नियत कई निमाज़ जी, विच माण्हू निमाज़ ई पढ़े थो पियो, गाॾी फिरी, ॿियो रुख़ अची वियो, कब्ला काॾे चेंज थी वियो, का मसइलो कोन्हे को। इहा केॾी तमामु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत ते अलाह पाक महिरबानी करे छॾी आहे। जाॾे मोड़ कयो ताॾे अलाह वक़ालू तख़ज़ वलदा, ऐं काफ़िर चवनि था वरितो आहे अलाह पंहिंजी औलाद करे, त अलाह पंहिंजे लाइ औलाद वरिती आहे। वक़ालू तख़ज़ ख़ज़ थींदो इत्तख़िज़, या थींदो वक़ालुत क़ालुत ख़ज़, शब्द आहे न हिते वक़ालुत, या थींदो इत्तख़ज़। चवनि छा था अलाह वरितो आहे, इत्तख़ज़ माना वरितो आहे पंहिंजे लाइ औलाद। अलाह पाक छा थो चए, सुब्हानहू, पाक आहे उन जी ज़ात, हू पाक आहे। सुभान हू केरु, हू माना अलाह। सुभान अलाह बि चई सघे पियो, सुभान अलाह, अलाह पाक आहे। पर न, जॾहिं ॻाल्हि हिकिड़ो दफ़ो अलाह जो ज़िक्र अची वियो त असांजे आम कम्यूनिकेशन में बि कंहिंजो नालो हिकिड़ो भेरो खणिबो आहे। पोइ वरी चवंदा हू हीअं आहे या हीअं आहे। सुभान हू, पाक आहे उहो इन खां, पाक आहे उहो इन खां। हिते हक़ीक़त में इन खां ब्रैकेट में अचे उहो, हिन खे रेड थियणु खपे। इहा बि हिकिड़ी ग़लती हीअं आहे, छो जो सुभान माना पाक आहे, हू उहो माना पाक आहे हू, हिते हिन खे रेड हुजणु खपे। इहो मां PDF में इंशाअल्लाह ताला करेक्शन कबी, पर हिते वीडियो में माण्हू नोट करे छॾे इहा ॻाल्हि। इहा हिन में इहा थोरी ग़लती आहे, त इहो थींदो हू खे रेड थियणु खपे। इहो कई नंबर आहे त 116, हिनखे करेक्ट कबो इंशाअल्लाह। अल्लाह पाक फरमाए त बल माना बल्क माना बल्कि, सिधो लफ़्ज़ आहे बल, बल्कि बलिल्लाहु, बल्ले हिया ॾिसो बल्ला, सॉरी बल न हिते बल्लहु, ही लामत शद आहे, बल्लहु के ईअं चइजे लहू मा फिस समावाति वद, पर हुन जे लाइ आहे जेकी मंझि आहे कंहिंमें आसमाननि 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 ऐं ज़मीन में।
जेकी बि आहे मंझि आसमाननि ऐं ज़मीन जे। ही वाङणाई में छो लिखियल आहिनि पर्पल में? छो समावात बि मुअनिस आहे, ज़मीन जो अर्द उहो बि मुअनिस आहे। आसमाननि ऐं ज़मीन, आसमाननि समावात हिकिड़ो जेकॾहिं हुजे आहे हिते त छा थिया? फिस समा ए, हिकिड़े आसमान समा ए। कुल लहू कानितून, हाणे हिते कुल्लुन लिखियल आहे, पर हिकिड़ो पोइ लाम ईंदो त हिनखे हिन सां शब्द त गराइबो न, पर ईअं न पढ़बो कुल्लुन लहू, नकम आवाज़ होने जो न ईंदो, छो जो हिते इदगाम कामिल थींदो आहे। जॾहिं हिते तनवीन जो रूल आहे न, हिते त नून साकिन अची थो, कुल्लुन जॾहिं तव्हां चओ था त नून आख़िरी में थो अचे न, उहो नून साकिन आहे। उनखे हिन सां कीअं गॾाइबो? लाम सां, इदगाम कामिल चइबो आहे। हुनूं कढी छॾिबो। छा चओ थो? कुल्लुल, कुल्लुल। भले जेके क़ुर पाक जी तजवीद जे हिसाब सां इहे लफ़्ज़ खे सम्झणो आहे, महिरबानी करे उहो रिपीट करे हिते कुल्लुल, माना कुल्लुन जेको आहे नून निकिरी वेंदो, कुल्लुल ईअं थींदो, कुल्लुल हू कानितून। मिड़ई कुल्लुन माना सभु, कुल सां चवंदा आहियो न, कुल माना सभई सिंधी लफ़्ज़ आहे, या सिंधी में अची वियो आहे आया अरबी लफ़्ज़। मिड़ई सभु छा आहिनि? उन जा ई फर्मा बरदार आहिनि। संदसि हू लहू माना उन लाइ, या उन जा छा आहिनि? फर्मा बरदार आहिनि। ॾिसो अलाह पाक जा लफ़्ज़ त तदबुर करण जे लाइ कमाल जा न आहिनि। वलदनि में कानितून छो आयो आहे? सभु उन जा फर्मा बरदार आहिनि। इन सां कहिड़ो रब्त थो ठहे? त अलाह पाक जी सभु ख़ल्क़त आहे। वलद जेकॾहिं हुजे, औलाद त उहो रिलेशनशिप आहे न, पोइ ख़ल्क़त त न थी वियो आहे, उहो त रिलेशनशिप थी वियो। ख़ल्क़त बि हूंदी खणी त रिलेशनशिप थी वियो न। पोइ वालिद छा, औलाद असां हिते जेका ॾिसंदा आहियूं छा कंदी आहे? उन खां मीरास बि घुरंदी पंहिंजे पीउ खां, ठीकु आहे। पंहिंजे पीउ जो कॾहिं चयो मञींदी, कॾहिं न मञींदी। औलाद ईअं कंदी न, थींदो आहे न, मुमकिन आहे। औलाद छा धीअ बि थी सघे थो, पुटु बि थी सघे थो पियो, सही आहे। ऐं औलाद मूंखां पोइ छा? औलाद खां पोइ वरी ॿी औलाद थींदी। असां वटि त पोटा ॾोहिटा थींदा आहिनि, अलाह साईं सभिनी खे नसीब करे आहे, ख़ैर वारा ईमान वारा। पर ॻाल्हि इहा आहे त अलाह पाक इन खां पाक आहे, इन ॻाल्हि खां ई पाक आहे। यहूदी चवंदा हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम अलाह जो पुटु आहे, ईसाइन चयो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम अलाह जो पुटु आहे, काफ़िर चवंदा त इहे जेके फ़रिश्ता आहिनि अलाह जो धीअरूं आहिनि। अलाह पाक थो चए सुभान अल्लाह, उनजी ज़ात पाक आहे, अलाह साईं इन ॻाल्हि खां पाक आहे। ऐं सभु जेके दुनिया ऐं आसमान में आहिनि उन जे लाइ आहिनि, पर छा आहिनि उहे फर्मा बरदार आहिनि। कुल्लु लहू कानितून, कोई उनजे हुकुम खां ॿाहिरि न आहे, ठीकु आहे। ऐं ॿियो पोइ आहे अॻिते जेको आहे 117, असांजे इनशाला 22 ते बंदि कंदासीं, असां टाइम आहे अञा इनशाला ताला। बदिउ समावात वल अर्द वइज़ा क़दा अमरन, वइज़ा क़दा अमरन फइन्नमा यक़ूल लहू कुन फयकून। बदीउ ठाहींदड़ आहे, बदी माना हिते में चइबो आहे न, बदी इतला सां हक़ीक़त में त माना शुरू करण खे, यानी अहिड़ो ठाहींदड़ आहे जेको का ॻाल्हि शुरू करे जेका अॻु में मौजूदु न हुजे। इब्तदा जीअं थींदो आहे न, इब्तदा इन्हनि जे रूट लफ़्ज़ मां बदी बि निकितल आहे, इब्तदा चइजे, ईअं बि आहे। त बदी उस समावात छा आहे? ठाहींदड़ आहे, इब्तिदा कंदड़ आहे, शुरूआत कंदड़ आहे कंहिं शइ जी? समावात आसमाननि जी ऐं ज़मीन जो ठाहींदड़ आहे। वइज़ा क़दा, वइज़ा माना ऐं जॾहिं, इज़ा माना मुस्तक़बिल लाइ थींदो आहे, या प्रेज़ेंट लाइ या मुस्तक़बिल लाइ, ठीकु। ऐं मादी लाइ छा हूंदो आहे? व इज़, व इज़, हीअ ज़ाल कीअं थींदो आहे? हीअ ज़ुबान मथियनि ॾंदनि सां लॻंदी, ओ नंढड़ी जेका ज़ुबान जी टिप आहे न, नंढड़ी ते टच कंदी। व इज़, व इज़, हीअ छा आहे? व इज़ा, वइज़ा क़दा, ऐं जॾहिं कोई कमु कंदो आहे, यानी क़दा माना हक़ीक़त में ईअं थींदो त माना हिकिड़ो प्लान ठाहींदो आहे न, ऐं उन जो को फ़ैसिलो कंदो आहे त भई हीअ आहे, त उन में हिननि कमु कंदो आहे या को कम जो इरादो कंदो आहे, चइजे हालांकि इरादे जो लफ़्ज़ हिन में कोन्हे। वइज़ा क़दा ईअं थींदो हक़ीक़त में, माना का शइ सोचे माण्हू फ़ैसिलो करे थो त मां हीअ शइ कयां थो,
जॾहिं अलाह साईं कदा ईअं चइजे त उहो कंदो आहे कंहिं बि कम जी, अमर माना कमु कोई बि, ठीकु आहे। त पोइ अलाह पाक जी सुनत कहिड़ी आहे, फ़इन्नमा रुॻो पोइ छा चवंदो, यक़ूल उहो चवंदो आहे अलाह लहू उन जे लाइ त कुन थी, का ॻाल्हि चई, ही प्लान ठाही, ही फ़ैसिलो कयईं, मां आसमान ठाहींदुसि, न कंहिंजो त ठही वञे। असांखे त आसमान जी ख़बर आहे न, आसमान पखियुनि जी बि ख़बर आहे, पर जे पखी अलाह पाक पैदा कोन करे आहे त असांजे कंहिंजे सोच में अचे हा त माण्हू उॾरी बि सघे थो, पखी बि थी सघनि था, कॾहिं न अचे हा। ही जेका शइ दुनिया में ठहे थी पई न, पेंटिंग थियनि थियूं पयूं, का मैन्युफैक्चरिंग थिए थी पई, इहो सभु कोई बि बदी न आहे। हा, पेंट जो ख़ालिक थींदो आहे कोई बि, त भई हिन पेंट ठाही आहे, हीअ आइडिया जो ख़ालिक हे आहे, उहो चई चवंदा आहियूं असां ग्रामर मुताबिक़। पर कोई बि नई शइ जेका आहे न, उहे जेके बि आइडियाज़ आहिनि, जेके बि शयूं ठहनि थी पयूं, उहे शयूं अलाह पाक जूं पहिरियों असांखे मौजूदु करे ॾिनल आहिनि, चाहे एग्ज़ाम्पल्स हुजनि, चाहे शयूं ज़ाहिर हुजनि। पोइ उन्हनि मां असां पंहिंजूं ॿियूं आइडियाज़ ठाहियूं था, ॿियूं शयूं ठाहियूं था पिया, पर असां नई शइ खणी कोन था अचूं। असांजो दिमाग़ अहिड़ी कमु करे कोन थो सघे। असांजो दिमाग़ महदूद आहे उन्हनि ॻाल्हियुनि ताईं जेके शयूं अलाह पाक पैदा करे असांजे साम्हूं रखियूं आहिनि। कार्टून जेके ठहनि था पिया, नंढो बहितरीन से नओं कार्टून आयो आहे, नहीं कार्टून आया, कार्टून जूं शिकिलियूं किथां आयूं? इहे सभु शिकिलियूं ठहियल आहिनि, चाहे जानवरनि जूं, इंसाननि जूं, जिननि जूं, कहिड़ी बि हुजनि। इहे सभु शयूं अलाह पाक पैदा कयूं आहिनि। जेको आहे अलाह पाक जो आहे, सभु पैदा कयल सॼी, ऐं सभु छा आहे, मख़लूक़ात आहे। उहो ख़ालिक आहे, ही मख़लूक़ आहे, ऐं सभु उनजे चए में आहिनि, उहा फर्मा बरदार आहिनि। इंसान ऐं जिननि जी ॻाल्हि बि आहे, छो जो अलाह पाक उन्हनि खे इरादो ॾिनो आहे, आहिनि उहे बि उनजे फर्मा बरदारी में, छो जो अलाह पाक जी इजाज़त खां सवाइ न का, हाणे हिकिड़ो चवंदा त उन खां सवाइ को पन कोन थो चुरे, त हक़ीक़त इहा आहे त अल्टीमेटली इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, पर हू बे इरादे आहे। उनखे कंहिं पन खे को पंहिंजो इरादो कोन्हे त अॼु मां सुकी वञा साए मां, त पोइ सड़ी वञा, त पोइ किरी पवां सियारे में, कॾहिं न। इहो सभु अलाह जो कानून ठहियल आहे, सभु उनखे फॉलो कनि था पिया, कोई अलाह जे कानून खां ॿाहिरि न आहे। इंसान ऐं जिन खे कानूननि जी पाबंदी बि ॿुधाई वई आहे, उनजी इनाराफ़ी जो बि ॿुधायो वियो आहे त करे सघो था तव्हां, पर उनजा नुक़सान ऐं फ़ाइदा बि ॿुधाया आहिनि। फअल्हमा फुजूरहा व तक़वाहा, ॿई शयूं सॉफ्टवेयर में रखियल आहिनि, पोइ उनखे आज़ादी आहे त उहो कहिड़े तरफ़ वञे थो पियो। त पोइ अलाह छा आहे, बदियू समावात वल अर्द आहे, ऐं जॾहिं कोई कमु चाहींदो आहे त थिए, त उहो रुॻो छा चवंदो आहे, कुन माना थी वियो, इहो आहे अमर माना थी, हुनखे चवंदो, पोइ छा थींदो, फयकून। हाणे तफ़सीरनि में अचे थो पियो त फयकून जेको आहे न, थी चवणु त उहो इंस्टेंट आहे, भई इरादो थियो थी, बसि थी वञे, ठीकु। पर जेको फयकून आहे उन में टाइम पीरियड अची थो वञे। अलाह पाक चाहे थो त भले उहे 6 ॾींहंनि में शयूं ठहनि, 6 महीना लॻनि, 6 साल लॻनि, 6 सदियूं लॻनि, ऐं ज़मीन ठही केतिरो अर्सो लॻो, अलाह पाक चयो थी वञ, उहा थी, पर उनजो टाइम पीरियड जेको बि आहे, क़ुर पाक में बि आहे त 2 ॾींहं ज़मीन खे लॻा, 2 ॾींहं कंहिंखे लॻा, इल्म सां 7 ॾींहंनि में सभु शइ पूरी, 6 ॾींहंनि में पूरी थी, ऐं 7 ॾींहुं जेको ईंदो क़यामत जो हूंदो। अलाह पाक जे हिसाब सां जेके 7 ॾींहं आहिनि, उन में 6 ॾींहं हीअ दुनिया हले, जेका ठही ऐं हले थी पई, ऐं 7 ॾींहुं क़यामत वारो आहे। कंहिं ॾींहुं इंशा ताला उहा हिकिड़ी ॾाढो सुठी वीडियो ठाही आहे, हुन में अल्लाह एंड कॉस्मोस, जेकॾहिं को ॾिसी सघे त भले ॾिसे, अल्लाह एंड कॉस्मोस, अल्लाह ॾाढो प्यारो महिनत कई आहे उन ते इंशा खणी अचिबो, इहो कॾहिं उन ते बि ज़िक्र कबो। ॿियो छा आहे लफ़्ज़ आयो आहे, असमावात वल अर्द में, फातिर समावात वल अर्द। हाणे ही केतिरा भेरा आया आहिनि, ही 2 भेरा आयतूं आयूं आहिनि, ऐं ही जेको फातिर समावात 1 2 3 4 5 6 थी सघे थो वधीक हुजनि, पर मूंखे जेके नज़र आयूं आहिनि 6 आयतूं आहिनि, जंहिंमें फातिर समावात लिखियल आहे tanzil.com ते, ऐं रिक्वेस्ट कंदासीं सभिनी खे त हिकिड़ो को ॾिसे त जॾहिं बदियूं लाइ आहे त ही 2 आयतूं आहिनि, या ॿियूं कुझु वधीक बि आहिनि। फातिर आयो आहे त ही आयतूं आहिनि, या हिन खां वधीक बि आहिनि, या करेक्शन करे सघिजे थी। जेकॾहिं को महिनत करे थोरी को कोशिशि करे त महिरबानी करे ग्रुप ते शेयर ज़रूरु कजो त हिनखे करेक्शन कजे। ऐं ख़ालिक़ तमामु घणियूं आयतूं आहिनि, जेकॾहिं को कोशिशि करे सघे त इहा ॾाढी सुठी एक्सरसाइज़ आहे, ठीकु।
ऐं हीअ अलिफ हिनखे छो लिखियल आहे साए में, छो जो हमज़तुल वसल आहे। ठीकु आहे। ऐं लाम हमज़तुल वसल खां पोइ हुजे ऐं असां हिनखे पढ़णु चाहियूं त हमज़तुल वसल जो लाम लाइ कानून कहिड़ो आहे? हमज़तुल वसल ते सदाईं फतह ईंदी। असमावात अल अर्द वल अर्द या अल अर्द। ठीकु थियो। हलूं था पिया 118। असांखे अञा 4 आयतूं आहिनि इंशाअल्लाह ताला। वक़ाल लज़ीन ला यअलमून, ऐं चयो उन्हनि जेके नथा ॼाणनि, लौला युकल्लिमुनल्लाहु, युकल्लिमुना जेकॾहिं असां पढ़ूं त पोइ चवंदासीं अल्लाह, पर असां गॾे पढ़ंदासीं त लौला युकल्लिमुनल्लाहु नल्लाहु। आओ ताती ना, वरी ना आयो अथव आयत। कम सोचण जी ॻाल्हि आहे त ही अलाह पाक छा थो ॿुधाए। ऐं चयो उन्हनि जेके नथा ॼाणनि, नथा ॼाणनि केरु? जिन खे हक़ीक़त जी ख़बर कोन्हे, जेके ईमान ते न आहिनि। ऐं उन खां अलावा जेके तौरेत जिन ते लथी आहे या इंजील लथो आहे या काफ़िर, काफ़िरनि खे त को किताब कोन हुयो न। तौरेत ऐं इंजील महदूद हुया पादरियुनि ताईं अॼु बि, ऐं हुनजे यहूदियुनि जे राहबनि ताईं। उहो जेको उन्हनि खे ॿुधाए उहो ई पढ़णो आहे, पाण कंहिंखे न आहे पढ़ंदो, कोई न पढ़ंदो आहे। सिर्फ़ु फ़क़ति क़ुर पाक जे लाइ आहे। अलाह पाक चए थो मां अलाह थो क़ुर पाक खे फ़ाल में मुतकिर फोन छो नथा, आहे को सिखण वारो, आहे को तदबुर करण वारो। माना सॼी दुनिया खे चैलेंज आहे। पोइ मुस्लमाननि ते त चैलेंज खे वठणु खपे न, उनखे पाण ते लाज़िम करणु खपे न। अॼु हिकिड़ी ॾाढी ॻाल्हि मां उस्ताद जी कंहिंखे ॿुधाई आहे, 605 मिंट पिया पोइ पोल जो टाइम बि रखूं था पिया, हिनखे थोरो तकिड़ो मां ॿुधायां थो। इहा तमामु अहम ॻाल्हि आहे जेकॾहिं असांखे सम्झ में अची वञे त हिकिड़ो उस्ताद हिकिड़ो मिसाल ॾिनो पए त सूरह में जेको चौथो नंबर असांजी सिपारो शुरू थींदो आहे न, लन तनालुल बिर, चौथो नंबर सिपारो या कीअं, पर आयत शुरू थिए थी बि लन तनालुल बिर हता, उन खां पोइ हले थो पियो त जे उहे तेसीं ताईं चङाई खे न पुॼी सघंदो जेसीं तव्हां छा कयो, तव्हां पंहिंजो जेको पाण लाइ पसंदि कयो था ॿिए खे ॾियो। माना उहा चङाई कयो जेका तव्हां पंहिंजे लाइ पसंदि कयो था पिया, ऐं सुठो ख़र्च कयो, बहितरीनु। हता तुनफ़िकून मिम्मा, हिन सां कुझु ईअं आहे। ठीकु आहे। ॻाल्हि इहा आहे त असां जेकॾहिं सम्झो कंहिं ते ख़ैरु कढंदा आहियूं, कपिड़ा लटा जॾहिं मेरा थी विया, हाणे सम्झंदासीं त भई घणो हली वियो आहे, हाणे भला हुनखे ॾेई छॾियो, मां नओं थो जोड़ो वठां, ख़ासि तौर ते ईदनि ते थींदो आहे ईअं। उहो बि ख़ैरु आहे, सुठो ख़ैरु आहे, बिल्कुलु छो न। उन खां अलावा मानी टिकी बि आहे, उहो बि असां ख़ैरु कढंदा आहियूं, बची पई आहे कुझु भाॼी आहे त कंहिंखे ॾींदा आहियूं, इहो बि सुठो ख़ैरु आहे। अहिड़े नमूने सां ॿियूं ॻाल्हियूं बि आहिनि, पर बहितरीनु ख़ैरु उहा त छो न कंहिंखे नओं जोड़ो ॾिजे, जंहिंजे घर में नौकर आहिनि उन्हनि खे ॾिए, ॿिया ग़रीब पाड़े वारा आहिनि, यतीम आहिनि, पंहिंजे वालिदेन खे ॾिजे, पंहिंजे भाउ भेण खे ॾिजे, औलाद खे त ॾींदो आहे माण्हू ई, त इहो ख़ैरु बहितरीनु न आहे। त माउ पीउ खे त हूअं ई त खणी पुराणो वग़ैरह कोन ॾिबो आहे, पर मक़सदु चइजो त उहो ग़रीबनि जे लाइ जेकॾहिं सोचे यतीम खे या कंहिं ॿिए खे ॾिजे थो पुराणो, या माइनि खे ॾींदा आहियूं असां हुते पाकिस्तान में, त पोइ भई खणी वञो, उहो बि ॾिजे। उन खां पोइ छो न बहितरीनु का शइ ॾिजे। मां हिते हिकिड़ो अर्ज़ु कयो पंहिंजे घर में, माना अर्ज़ु कयां थो पियो तव्हांखे, माना भई घर में इहा ॻाल्हि कई, दोस्तनि जे विच में ॻाल्हि कई त असां सेल ते वेंदा आहियूं न, त छो न हिकिड़ी प्रैक्टिस ठाहियूं त भई हिकिड़ी जेकॾहिं 4 शर्टियूं असां पंहिंजे लाइ वरितियूं सेल ते, त हिकिड़ी हिकु या ॿ घटि में घटि हिकिड़ी उहा वठी छॾिजे नई, जेका ख़ैरु कढी छॾिजे। उन खां पोइ ॿी ॻाल्हि इहा आहे त अहिड़े नमूने सां सेल में जेका बि शइ वठूं था पिया, उन में हिकिड़ी शइ वठी उहा ई सुठी शइ ख़ैरु कढी छॾिजे। त जेकॾहिं असां इन ख़ैर जी ॻाल्हि इहा कयूं था पिया त क़ुर पाक जे लाइ उस्ताद इहो पियो चयो त असां टाइम उहो कढंदा आहियूं, जेकॾहिं टाइम मिलियो त क़ुर सिखण लाइ थोरो टाइम कढंदासीं, पर जेकॾहिं न मिलियो त पोइ ॾिसंदासीं। पर उस्ताद जी सम्झाणी एॾी सुठी त तव्हां पंहिंजो बहितरीनु टाइम क़ुर पाक लाइ पहिरियों कढो। केॾी ज़बरदस्त, ॾाढी सुहिणी ॻाल्हि हुई। असां हिनखे गॾु में वठणु खपे हक़ीक़त में। ऐं चवनि था त जेको नथा ॼाणनि छो त न ॻाल्हाईंदो आहे अलाह। अच्छा, छा था चवनि? ऐं चयो उन्हनि जेके नथा ॼाणनि त छो न ॻाल्हाईंदो आहे असां सां अलाह। यहूदिन इहा ॻाल्हि कई त जेको अलाह असां छो थो ॻाल्हाए, या नथी अचे असां वटि का निशानी। अहिड़ी तरह चयो उन्हनि मां जेके हुआ अॻु हुननि तिन उन जहिड़ी ॻाल्हि। माना उहे जीअं चवनि पिया तीअं अॼु बि उहा ॻाल्हि कनि था पिया।
छो जो यहूदीन आया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि बि त उहा ॻाल्हि किताबनि में अची पई त उनखे चयो त भला ईअं छो नथो थिए त जीअं तौरेत सॼी हिकदमि लथी हुई क़ुर पाक बि तव्हां जॾहिं नबी आयो त पोइ हिकु मनो छो नथो लहे इन ते अलाह पाक आयत नाज़िल कई त जेके नथा ॼाणनि उहे साॻी ॻाल्हि कई अथऊं जॾहिं मूसा अलैहिस्सलाम खे जीअं चयो अॻु हिननि खां अॻे जिन ॻाल्हि कई मूसा अलैहिस्सलाम सां अहिड़ी क़िस्म सां ॻाल्हियूं अड़ियूं था कनि वरी नबीअ सां पोइ चए थो इन्हनि जूं दिलियूं हिकु जहिड़ियूं आहिनि साॻियो ई सदन चवण आहे जीअं अॻियनि माण्हुनि ईअं कयो नबीअ सां पोइ अलाह पाक चए थो तशाबहत कुलूबुहुम उन्हनि जूं दिलियूं हिक ॿिए सां मुशाबित रखनि थी पयूं कद बय्यनल आयात लिक़ौमी युक़िनून बेशक निशानियूं बयानु कयूं अथऊं उन जे क़ौम लाइ जेके ॼाण रखंदा आहिनि जेके सुवाल ऐं एतिराज़ न कंदा आहिनि हुदल लिल मुत्तक़ीन जेके मुत्तक़ी हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ हिदायत आहे ॿियनि जे लाइ काथे आहे ॿिया त एतिराज़ था कनि उन खां पोइ इन्ना अरसलनाक बिल हक़ बशीर व नज़ीरा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ या नबियुनि जे लाइ आहे ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्ना बेशक असां इन ना हिते ॾिसो वरी आयो अथव इन माना बेशक ना माना असां बेशक असां ॾिसो बेशक असां अरसल ना मोकिलियो तोखे अरसल ना क बेशक असां मोकिलियो तोखे इन्ना अरसल ना क तोखे डायरेक्ट ॻाल्हि आहे बिल हक़ हक़ सां सच सां बशीरऊं व नज़ीरा हिते शद ईंदी हिन में शद पोइ हिते फतह आई हिते ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ख़बरदार कंदड़ किताबनि में लिखियल आहे त मोस्टली उर्दू सिंधी कहिड़ा बि हुजनि ड्रिॼारींदड़ ड्रिॼारींदड़ लफ़्ज़ खां बहितर आहे लफ़्ज़ चेंज कोन था कयूं पर सिंधी जो लफ़्ज़ बहितर कहिड़ो आहे ख़बरदार कंदड़ है न अंग्रेज़ी में तव्हां ॾिसंदो ख़बरदार कंदड़ लिखियल आहे ठीकु आहे न वार्नर WARNER वार्नर तव्हांखे ख़बरदार कंदड़ ऐं वला तुस अल ऐं तूं न पुछियो वेंदे अन असहाबिल जहीम असाब माना संगती दोज़खी के कहिड़ा असाब जहीम जा दोज़खी जेके दोज़ख में विया त पोइ अलाह पाक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोन पुछंदो त इहे दोज़ख में छो विया छो जो अलाह पाक चई छॾियो तय करे छॾियो त नबी आहे जेको सगोर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिया बि नबी आहे बशीर ऐं नज़ीर ख़ुशख़बरी ॿुधाईंदा त चङाई कंदो मूंखे मञींदव त तव्हांजे लाइ जन्नत आहे हीअ किताब आहे हिनखे हलंदो हिन ते त तव्हां लाइ जन्नत आहे भली ज़िंदगी आहे तव्हांजी हीअ आरज़ी ज़िंदगी आहे घणा साल जीअंदव सभु मरिया आहिनि तव्हां बि वेंदव जेतिरा साल जियो तोन व करहनि भले को माण्हू रहणु चाहे न रहणु चाहे जेतिरी ज़िंदगी आहे त उहा त हलंदी न त पोइ ऐं वरी पोइ ख़बरदार आहे जेका न हलंदव त रस्तो ॾाढो ॾुखियो आहे उते जवाबु ॾियणो पवंदो पंहिंजे अमलनि जो ऐं उन खां पोइ उते जेका ज़िंदगी आहे उहा दाइमी आहे पोइ दाइमी ज़िंदगी बहितर आहे या आरज़ी ज़िंदगी बहितर आहे इहो ॿुधाईंदो आहे नबी सगोरो अमल कंहिंजा पंहिंजा आहिनि पोइ नबी करीम सां पुछा कोन थींदी त को दोज़ख में छो वियो ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वलन तरदा ऐं वलन माना वरी कॾहिं बि हरगिज़ न राज़ी थींदा तोखां यहूदी ऐं न की नसारा ॿई तोखां राज़ी न थींदा जेसी ताईं तूं ताबेदारी करे सदन तरीक़े जी आयत नंबर 63 में आई यहूदो नसार लाइ त वला ख़ौफ़ुन वला हुम यज़नून हीअ आयत उहे पढ़नि जेके उहे चवनि था टे हथ जी बुनियाद ते त यहूदी ऐं नसारा यहूदी जेके आहिनि जेकॾहिं जिन तौरत ते ईमान आंदो आहे ऐं जेके चङा अमल कनि था पिया बहितरीन अमल कनि था पिया उहे ईमान वारा आहिनि उन्हनि खे ख़ौफ़ न रहंदो उन्हनि खे बि माना वलाम यज़नून उन्हनि खे हिन आयत खे बि ॾिसणु खपे अलाह पाक यहूदी ऐं नसारा लाइ चवे छा थो पियो त उहे चाहिनि था त तूं उन्हनि जी ताबेदारी करे ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तेसि ताईं तोखां नाराज़ी न थींदा यहूदी ऐं ईसाइनि लाइ अलाह पाक ई थो चए ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं तूं ताबेदारी कंदे उन्हनि जे सदनि जी उन्हनि ख़्वाहिशुनि जी त पोइ उन खां पोइ जो जेको तोॾे इल्मु आयो आहे यानी क़ुर पाक त पोइ तो लाइ केरु संभालींदड़ हूंदो न को संभालींदड़ आहे को ॿियो को न को वारो थींदो इन करे उन जी ताबेदारी करणी न आहे माना उहे गुमराह आहिनि न यहूदी ऐं ईसाई जेसिताईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते ईमान न आणनि त उहे गुमराह आहिनि बसि अल्लज़ीन आतैनाहुमुल किताब उहे ॾिनोसीं जिन खे किताब यतलूनहू तिलावत कंदा आहिनि कंहिंजी उनजी कंहिंजी उन किताब जी जहिड़ो उनजो हक़ आहे हक़ तिलावत ई हक़ तिलावत जो हक़ कंहिंजो आहे कंहिंजी तिलावत उन जी तिलावत कंहिंजी हिन किताब जी
उहे ईमान आणींदा आहिनि उन में, ऐं जेके ईमान न ईमान रखंदा आहिनि उन में, पोइ उहे ई 6 वारा आहिनि जिन खे किताब ॾिनो उन जी सुठी तलावत कनि था पिया। अलाह पाक हिते तारीफ़ कई आहे। हिकिड़ो ग्रुप आयो हो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने, उहो जेको आहे उन मां उन 40 ॼणनि जो हुयो। उन में हिकु सफ़ीना जे नाले में, सफ़ीना में 40 माण्हू हुया। उन्हनि खे अलाह उन्हनि सुठी तिलावत कई तौरात जी सुठे नमूने सां, ऐं जिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िक्र आयो उते चवनि अलाह नबी करीम असां तव्हां ते ईमान आंदो, त अलाह उन्हनि खे पसंदि फरमायो। त माना ईमान आणणो आहे न नबी ते, न त अलाह चवे न त न तव्हांखे ज़रूरत न आहे, तव्हां भई पंहिंजे नबीअ ते ईमान आंदो न, मूसा अलैहिस्सलाम ते, त बसि तव्हां ठीकु आहियो न, तव्हांखे वधीक ईमान आणण जी ज़रूरत कोन्हे का। तव्हां पंहिंजी ईमान करणु किताब ते, अलाह ते ईमान, आख़िरत ते ईमान आयो न, पोइ तव्हांखे हिदायत आहे। न नबीअ ते ईमान आणणो आहे। इन ॻाल्हि खे सम्झणु खपे। या बनी इसराइल, पोइ वरी हिते बनी इसराइल जो किसो अचे थो पियो। हिते असांजो हिन में तव्हां ॾिसो त 14 नंबर रुकू पूरो थियो आहे। हाणे असां 15 रुकू में हलूं था पिया। 2 आयतुनि खे इन करे हिते रखियो आहे जो हिन 2 आयतुनि खां पोइ सूरह इब्राहिम, माना भई हुन में इब्राहिम अलैहिस्सलाम ज़िक्र शुरू थींदो। ए बनी इसराइल, यादि कयो मुंहिंजो गुण, मुंहिंजी जेको आहे माना मुंहिंजो अहसान जेको मूं तव्हां ते कयो आहे, त ऐं सॻोरो की मूं तव्हांखे जहान वारनि ते उन ज़माने में। उन खां पोइ ॿी आहे, हीअ थोरो ॾिसणु खपे त लज़कुरू हमज़तुल वसल आहे न, इसराई लज़कुरू, या हिनखे ॿियो कीअं पढ़िबो उज़कुरू, उज़कुरू छो पढ़िबो, इन करे जो हिन खे असां जेकॾहिं अलॻि पढ़णु चाहियूं त असां पढ़ी नथा सघूं। हिन ते जज़्मा सुकून आहे, सुकून सां को लफ़्ज़ शुरू न थींदो आहे, को न का हरकत खपे, हरकत हिन ते कोन ईंदी। हरकत लाइ असांखे हीअ हमज़तुल वसूल हूंदो आहे, इन ते ॾियणी पवंदी आहे। पर हिन ते मां अज़कुरू पढ़ां, इज़कुरू पढ़ां या उज़कुरू पढ़ां, पढ़ंदुमि उज़कुरू, पर छो उनजो कानून कहिड़ो आहे? कानून इहो आहे त असांखे 3 अखर ॻाइणा आहिनि, हिकु पहिरियों, ॿियो, टियों अची वियो न ॻाढ़ो जेको आहे काफ़ ते, माना छा थींदो? ओ ही जेको आहे काफ़ आहे न, माना हिनखे काफ़ ते छा आहे पेश आहे न, उहो हिते पेश दम ॾिबी, इन करे पढ़िबो उज़कुरू। जेको हिन ते अखर ते निशानी आहे उहा ई हिन ते अची वेंदी, उहा हमज़तुल वसल ते। ठीकु आहे, हिते आई। या ॿियो तरीक़ो हूंदो आहे, ही आहे ज़कर, ज़कर आहे न, ही अलिफ ऐं अलिफ खे छॾे ॾियो, अलिफ ऐं वाव अलिफ जेको आहे न छॾे ॾियो, ज़करू हिनखे छॾे ॾियो, हिनखे छॾे ॾियो। ही छा आहे? ज़कर। ही इन ते फ़िअल आहे, ही फ़े ऐन लाम फ़िअल थींदो आहे न, हुनजो ऐन कलमो आहे, हिनखे चइबो ऐन रेडिकल, विच वारो। ॾिसो कीअं थींदो आहे, उहो हिन जे हेठो ही रखो त ही विच में छा थो अचे? काफ़ थो अचे। हेॾो ज़ा, ही फ़ा कलमो, ही लाम कलमो, या ऐन कलमो चइबो आहे। फ़ेल में सम्झंदासीं इहो इनशाला। इहे छा आहे हिते, हिन ते कहिड़ी निशानी आहे? दम जी। इन करे तरीक़ो इहो आहे त जंहिं अखर दम हूंदी त हमज़तुल वसल ते उहा दम ईंदी। जेकॾहिं हिते हुजे हा माना हिनखे कसरा हुजे हा, हेठि कसरा, या मथां हुजे फ़तहा हुजे हा, त पोइ हमज़तुल वसल ते असां छा ॾियूं हा? उहो इहा कसरा ईंदी। इहो कानून आहे हिनजो। उन खां पोइ आख़िरी आयत आहे, ऐं ॾिजो उन जे ॾींहं खां नटारे सघंदो जंहिंमें को जीव कंहिं जीअ खां नफ़्सन अला नफ़्स, कुझु बि, का शइ बि, शइ माना सिंधी लफ़्ज़ आहे का शइ, ऐं न की क़बूल कयो वेंदो। हिनखे पोइ सम्झंदासीं इनशाला ताला। यू के पोइ पेश छाजे करे आहे इहो? जेको कयो वेंदो हर्फ़ मुदारे आहे, हिनखे पोइ सम्झंदासीं इनशाला। 5 हर्फ़ मुदारे थींदा आहिनि। अलामत मुदारे चइजे जंहिंखे, हर्फ़ मुदारे न, अलामत मुदारे। खांस को बदिलो ऐं नकी नफ़ो ॾींदी खेसि, का पारत ऐं नकी हू मदद कया वेंदा उहे जेके गुमराह थी विया, माना जिन कुफुर कयो, जी ईमान न आंदो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। ठीकु आहे न, पोइ उन लाइ को कंहिंजी मदद कोन कंदो। उते हूअं बि ईअं ई थींदो, सवाइ इन जे जो क़ुर पाक में आहे त अलाह पाक जेसि ताईं जॾहिं कंहिंखे इजाज़त तॾहिं पोइ शिफ़ात ज़रूरु थींदी, बाक़ी न त हूअं। छो जो शिफ़ात लाइ त क़ुर पाक जूं आयतूं बि त ईंदियूं न, क़ुर पाक में शिफ़ात लाइ ईंदो, हदीस मुबारक में आहे। त साहिब क़ुर बि त आहे न, जेको हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असां वटि इहो बि आहे साईं, कंहिंखे तव्हां हिफ़्ज़ करायो उहो बि पीउ माउ जी शिफ़ात कंदो, भई उहो तव्हां मञो था त पोइ नबी त शिफ़ात, नबी त उन खां मथे आहे न। ऐं क़ुर जी आयतूं शिफ़ात कंदी, इहो बरक आहे क़ुर में, हदीस मुबारक में। त हीअ जेको ॻाल्हि आहे, इहा हिन कंटेक्स्ट में आहे। कोई कंहिंखे जीअं के बदिलो न ॾींदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, केरु बदिलो ॾेई सघंदो हुते? उते का सिफ़ारिश न हलंदी। हीअ समरी आहे, 1 खां 3, 1 खां 4 खां 10, 11 खां 20, 21 खां 31 हिते आयो आहे न। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला जेको बहितरीन तफ़सीर जो हुनखे चवंदा आहिनि, त जो चवणु आहे त आयत 121 अल सफ़ीना जे बारे में नाज़िल थी, जंहिंमें 40 जो वफ़्त हुयो। ठीकु थियो। हिते असां सेशन ख़तमु था कयूं पिया।
ही ग्रामर जो पार्ट आहे हू असां पढ़ी आयासीं न हू लहू 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 इन्ना ना ना ही छा आहे गॾियल ज़मीर आहे हिनखे वरी थोरो ॾिसजो महिरबानी करे ठीकु आहे इनशा ताला ऐं की टू सक्सेस TPI असां ग्रामर सम्झंदासीं हिननि खे सम्झणु तमामु लाज़मी आहे इनशा ताला ठीकु आहे हिते पे सेशन ख़तमु था कयूं पिया बारकल्लाहु ली व लकुम फिल क़ुरान अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयात व ज़िक्र हकीम बरकत अल्लाह मूंखे अव्हांखे क़ुरान अज़ीम में ऐं फ़ाइदो थिए मुंहिंजो ऐं अव्हांजो हिननि आयतुनि जे सिखण मां हिकमत वारे ज़िक्र मां अलाह असांखे अमल जी बि नसीब ओवर टू यू सही नेम साहब जेका